छा तव्हां सिम ऐं सेजुल खां परेशान आहियो? छा तव्हां पंहिंजे घर ऐं दुकान जूं छितियूं ख़ूबसूरत बणाइण चाहियो था? छा सिम और सेजल तव्हांजी दीवारुनि खे खाई रहियो आहे, जंहिं सबबि तव्हां जूं दीवारियूं ख़राब नज़र अचनि थियूं? तव्हां पंहिंजे घर जी दीवारुनि ऐं छतियुनि खे मुस्तक़िल ख़ूबसूरती ॾियणु चाहियो था त हाणे तव्हांखे नवाबशाह या ॿियनि परे शहरनि ॾांहुं वञण जी ज़रूरत नाहे। हाणे तव्हांजे पंहिंजे शहर दरिया ख़ान मरी में नज़र मोहम्मद मुग़ल PVC शॉप ते अचो। पंहिंजे घर जूं सिम कलर वारियूं दीवारियूं ढकण लाइ PVC पैनल, छतियुनि जी सीलिंग लाइ PVC ऐं जसम छितियूं, जिप्सम चाक मिट्टी जी सीलिंग, फैंसी छितियूं, इंपोर्टेड वॉलपेपर, फ्लेक्स 3D पेनाफ्लेक्स वॉलपेपर, घरनि ऐं मस्जिदुनि में ज़मीन ते विछाइण लाइ ख़ूबसूरत कालीन ऐं पर्दा इंतिहाई मुनासिब क़ीमत ते दस्तयाब आहिनि। एड्रेस नज़र मोहम्मद मुग़ल PVC शॉप, शहजाद मार्केट, दारा होटल, फल रोड, दरिया खान मरी। प्रोपराइटर मोहम्मद सरवर मुग़ल। राब्ते लाइ 032027272634 0342 3364908।